जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हांजे लाइ महालक्ष्मीअ जो घोड़ो कीअं ठाहिबो आहे उहो तव्हां सां गॾु शेयर कंदसि। लेकिन हिन खां पहिरीं मां तव्हां सां गॾु महालक्ष्मी माता जे सॻिड़े जी कथा शेयर करे चुकी आहियां। त अॼु उहो घोड़ो पाण कीअं ठाहींदासीं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। तव्हां पंहिंजी हिन सिंधी भेण खे सपोर्ट कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, पासे में ॾिनल बैल वारे बटन खे ज़रूरु क्लिक कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। घोड़ो ठाहिण लाइ सभिनि खां पहिरीं असांखे खपे मिटी। तव्हां वटि अगरि चिकनी मिटी तव्हांखे मिली थी सघे त उहो खणो, न त पंहिंजी गमले जी मिटी ई खणी था सघो तव्हां। लेकिन रोड वारी मिटी न खणिजो, जेकी गमले में चिकनी मिटी हूंदी आहे धरती जे अंदरि वारी, उहो खणिजो। उनखे पाणी विझी करे थोरो नरम करे लॻाए छॾिजो। ॿियो खपनि असांखे हिन में तीलियूं, यानी कि अगरि तव्हां टूथपिक हुजे त उन जो इस्तेमालु करे था सघो, न त अगरबत्ती जूं तीलियूं बि खणी था सघो। हाणे ॾिसो, इन तरह जा असांखे नंढा नंढा बॉल्स ठाहिणा आहिनि। इन प्रकार जा 4 बॉल्स मां ठाहे छॾिया आहिनि नंढड़ा नंढड़ा। हिकिड़ो पार्ट असांखे वधीक वॾो खणणो आहे, यानी कि उहो पेट जे लाइ खणणो आहे त उहो थोरो वॾो वधीक, ऐं हिकिड़ो थोरो सो उनखां मीडियम साइज़ यानी मुंहं जे लाइ खणणो आहे त उहो असांखे थोरो नंढिड़ो, ऐं नंढी सी पूछ बि ठाहिणी आहे, यानी 7 पार्ट असांखे इन जा करणा आहिनि मिटीअ जा। त इहे 4 असांजा थींदा पेर, यानी कि असांजे घोड़े जा पेर ठहंदा आहिनि। असां पेट जे हिसे खे असांखे थोरो सो रेक्टेंगल करणो आहे, ॾिसो हिन तरह सां, यानी कि थोरो चौकोर ऐं थोरो थुल्हड़ो साइड हुजे, जंहिंसां कि असांजा पेर जेके आहिनि सवली तरह सां हुन सां गॾु चिपकी सघनि। हाणे हीअ असां हिन जो मुंहं जो शेप ॾींदासीं, घोड़े जो मुंहं जो शेप ईअं थोरो त्रिकोणो शेप करे करे ॾींदासीं हिन टाइप जो। हीअ ॾिसो, हीअ ठही वियो आहे हिन जो मुंहं जो शेप। हाणे हिन सभिनि खे असां टूथपिक सां जोड़ींदासीं, ऐं पेरनि खे बि थोरो सो लंबो शेप ठाहे करे, यानी कि नंढिड़ो नंढिड़ो पेरनि जो लंबो शेप ठाहे करे सेट करे छॾींदासीं। ऐं हिननि खे थोरो वाउखो थियणु ॾींदासीं, छोकी डायरेक्ट घुसाइण सां छा थींदो, हिन में इहे टुटी पवंदा। हीअ ॾिसो, हिन तरह सां असां हिन हथ ते मुंहं ऐं खणी करे पेट खे ईअं जोड़े मुंहं खे छॾींदासीं। जोड़े छॾिणो ॿियनि आहे। जे पार्टनि खे हाणे इन असां ई थोरो तरह सां शेप ॾेई पेर करे बि जोड़ण जी जोड़ींदासीं। कोशिशि कंदासीं। इन टाइप जो ई असांजो घोड़ो हूंदो आहे। ऐं हीअ मूं पेर बि हिन मथां लॻाए छॾिया आहिनि। हीअ 4 पेर मुंहिंजा जुड़ी विया आहिनि हिन में। हाणे मां हिननि खे चमकीली छेड़ थी पायां, जीअं असांजी लक्ष्मी माता चमकीली यानी सोने जी छेड़ पाईंदी आहे, त असांजे हिन जो घोड़े जी जेकी सवारी आहे उहा बि चमकीली हुजणी खपजे। इन तरह सां मां हिन ते चमकीली छेड़ पाए छॾी आहे। हे ॾिसो, 4 पेरनि ते छेड़ थी वई, ऐं गले में चैन बि ठाहे छॾी आहे मां। इहो को ज़रूरी कोन्हे, तव्हां हिनखे सिंपल बि रखी था सघो, या तव्हां वटि ॿियो को सॻो हुजे, यानी सिल्वर सॻो हुजे, या का लेस हुजे, उहा बि तव्हां लपेटे था सघो। ऐं ही माता रानीअ जो छत्र ठहियलु आहे नंढिड़ो सो, इन छत्र ते बि मां इहो धाॻो लपेटे छॾियो आहे। हाणे हिन छत्र खे असां टूथपिक सां इन जे घोड़े जे मथे ते जोड़न जी कोशिशि कंदासीं। त मां हिन में टूथपिक लॻाए छॾी आहे, ऐं असां हाणे माता जे मथे ते हिन खे हल्को सो लॻाए करे टच करे छॾींदासीं। ध्यानु रहे, इहा अञा आलो आहे त हीअ टुटे न, इन ॻाल्हि जो तव्हां ध्यानु रखंदा। तव्हां चाहियो त हिन घोड़े जी अखिड़ियूं बि ठाहे था सघो, लेकिन मां अखिड़ियूं न ठाहियूं आहिनि, छोकी अखिड़ियूं छा थींदियूं आहिनि, तव्हां रखी न सघंदा, थोरे टाइम खां पोइ टुटी करे किरी पवंदियूं आहिनि, नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि। इन करे त इन में असांजो जेको पंडित ॾींदा आहिनि उन्हनि में बि अखिड़ियूं न हूंदियूं आहिनि, ईअं ई हूंदो आहे उहो घोड़ो। तव्हां चाहियो त कंहिं तिल्क सां या कंहिंसां बि तव्हां हिन ते अखिड़ियूं लॻाए था सघो। हाणे मूं हीउ ॻाढ़ो टुकुड़ खयो आहे, यानी कि ॻाढ़ी लेस खई आहे। इन खे मां हिन घोड़े जी पिठ ते रखंदसि, यानी कि असांजे माता रानीअ आसन ठाहींदसि, जंहिं ते कि असांजी माता रानी अची करे विराजित थींदी। हिन खे तव्हां हथ सां या फेविकॉल सां कंहिंसां बि तव्हां हल्को सो चंबड़ाईंदव त हीउ चंबड़ी वेंदो। त हीउ ॾिसो, असांजो महालक्ष्मी माता जो घोड़ो तयारु थी चुको आहे। त तव्हां बि हीअं घर में आसानी सां माता जो घोड़ो तयारु करे था सघो। ऐं हिन घोड़े खे असां ॾियारीअ ताईं रखंदा आहियूं, यानी ॾियारीअ ऐं पूॼा जे सामान सां गॾु हिन खे विसर्जन करे छॾींदा आहियूं। तव्हांखे ही महालक्ष्मी जो घोड़ो कीअं लॻो, कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदव। ऐं वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल।